अस्सलाम वालेकुम जी दोस्तों। शहीद नसरुल्लाह गडाणीअ जे क़त्ल खे 1 महीने खां वधीक अर्सो गुज़री चुको आहे ऐं अॼु जी अपडेट इहा आहे त शहीद नसरुल्लाह गडाणी जो ब्रादर याकूब गडाणी जेको केस में गवाह आहे ऐं संदसि अमड़ अमा पठाणी जेका कंप्लेनेंट आहे उन्हनि पंहिंजो 164 रिकॉर्ड करायो आहे जंहिंमें तक जे एमएनए जो नालो ऐं उन्हनि जे पुटनि जा नाला हुन इम्प्लीकेट कया आहिनि एज़ ए मर्डरर। सो शुरू खां वठी असां इहो ई असांजो मौक़िफ़ हुयो त किथे न किथे के ताक़तवर धुरियूं शहीद नसरुल्लाह गडाणी जे क़त्ल में मुलवस आहिनि जेके शहीद जे क़त्ल जी जांच ते या उन्हनि जी एफआईआर कटाइण ते असरअंदाज़ थियनि पिया। पोइ उहो ज़ाहिरी तौरु न खणी बैकग्राउंड में शहीद जे घर वारनि खे इहो थ्रेट ॾियणु, उन्हनि खां नामालूम माण्हुनि जे ख़िलाफ़ एफआईआर कटाइणु ऐं पुलिस जे थ्रू कुझु ॾींहंनि खां मुसलसल शहीद जे साथियुनि, शहीद जे फैमिली मेंबरनि, शहीद जे मिटनि माइटनि ते जे घरनि ते रेड कराइणु, उन्हनि खे थ्रेट कराइणु ऐं कुझु असांजे दोस्तनि जा फेक वीडियो ठाहे उहे सोशल मीडिया ते हलाइणु। इहे सभु शयूं इन ॻाल्हि जी गवाही आहिनि त उहे माण्हू जेके शहीद जा असुलु क़ातिल आहिनि उहे किथे न किथे केस ते असरअंदाज़ थियणु चाहिनि पिया। ऐं शहीद जे ब्रादर शहीद जी अमड़ खे आउं सलाम पेश करणु चाहियां थो जिन सॼो प्रेशर सस्टेन करण खां पोइ अॼु वाज़े तौर ते क़ातिलनि जा नाला कोर्ट में ॿुधाए छॾिया आहिनि। छो जो संदन शुरूअ खां वठी इहो चवणु हुयो त पुलिस इम्पार्शल पंहिंजो किरदारु अदा कोन पई करे। पुलिस सही नमूने सां शहीद जे घर वारनि खे ट्रीट कोन पई करे। पुलिस एसएचओ जे थ्रू एसपी जे थ्रू दबाउ विझी मुख़्तलिफ़ माण्हुनि खे केस में एम्प्लीकेट करण जी कोशिशि पई करे त जीअं केस खे को ॿियो रुख ॾिनो वञे। साॻिए तरीक़े सां शहीद जे घर वारनि खे मुख़्तलिफ़ ज़रियनि वठां थ्रेट ॾियारे करे शहीद जी अमड़ खां नामालूम माण्हुनि जे ख़िलाफ़ एफआईआर कटराए उन खां पोइ हिकिड़े मुंशीअ खे कंहिं गार्ड खे अरेस्ट करे उनखे इम्प्लीकेट कराए बाक़ी 3 माण्हुनि जा नाला ॾिना विया। उहे 2 माण्हू बि अञा ताईं पुलिस अरेस्ट कोन करे सघी आहे। सो हाणे सवाल उहो पैदा थो थिए त जॾहिं शहीद जी अमड़, शहीद जो भाउ, शहीद जा साथी सभु इन ॻाल्हि में क्लियर आहिनि त क़ातिल केरु आहे ऐं उन जा क़ातिल कोर्ट में उन्हनि जा नाला बि उन्हनि ॾेई छॾिया आहिनि। सो असीं सभु एज़ ए सियासी वर्कर आऊं मुंहिंजा साथी जसफ़ा नसरुल्लाह गडाणी कमेटी, शहीद जी अमड़, शहीद जो भाउ या ॿिया जेके दोस्त आहिनि उहे के क़बीलाई सिस्टम सां वाबस्ता न आहियूं। न ई असां कंहिं क़बीलाई माण्हू जी सपोर्ट कयूं था या वरी जेको हिकिड़ो सोशो कल्ह खां वठी उथारियो वियो त किथे न किथे शहीद जे घर वारनि खे को बारी पिताफ़ी सपोर्ट पियो करे या पिताफ़ी जेके आहिनि उहे पंहिंजी कावड़ पिया कढनि। असांजो शहीद जे घर वारनि जो पीपुल्स पार्टी सां या बारी पिताफ़ी सां या कंहिं बि ॿिए माण्हूअ सां को तालुक़ु कोन्हे। असीं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु शहीद जे क़त्ल ते इंसाफ़ घुरूं था पिया, उन जे क़ातिलनि खे कैफ़े किरदार ते पुॼाइण जो मुतालबो कयूं था पिया। असांजो शुरू ॾींहं खां वठी इहो चवणु हुयो त शहीद जो क़त्ल केर बि आहे, अलफ़ आहे, बे आहे, ते आहे, से आहे, पहिरें ॾींहं खां वठी असां इहो नालो कोन वरितो हुयो त केरु क़ातिल आहे। ऐं न ई आउं हींअर ई हिकु ज़िम्मेवार माण्हू जी हैसियत में हींअर ई आउं उहे नाला जेके आहिनि मीडिया ते आणणु कोन पियो चाहियां, सोशल मीडिया ते। उनजो सबबु इहो आहे त उहो 164 जी जॾहिं कापी ईंदी त उहो घणनि माण्हुनि खे ख़बर पइजी वेंदी ऐं मीडिया ते बि इहा ॻाल्हि हींअर हली चुकी आहे। शहीद नसरुल्लाह गडाणी जी अमड़ पठाणी जो मौक़ो बि अची चुको आहे। त सवाल इहो पैदा थो थिए त पुलिस जेका शुरू खां वठी इहो चए पई त मालिक नाला कोन था ॾियनि, मालिकनि खे ख़बर कोन्हे क़ातिलनि जी, त उन्हनि हाणे क्लियर करे नाला ॾेई छॾिया आहिनि। हाणे ॾिसणो इहो आहे त सिंध हुकूमत जेका शहीद जे घर वारनि खे 1 करोड़ रुपयो त ॾिनो, जेका शहीद जे घर वारनि खे सां गॾु बीहण जो वाइदो कयो, छा हाणे उहा शहीद जे घर वारनि सां बीहे थी? छा शहीद जे क़ातिलनि खे पकिड़े थी? छा पाकिस्तान पीपुल्स पार्टी
पंहिंजे MNA या म्यूनिसिपल कमेटी जे चेयरमैन खे इहो हुकुम करे थी या उन्हनि खे इहो चवे थी त तव्हां वञी करे कोर्ट मां पहिरियां पंहिंजे पाण खे क़तल मां आज़ादु कराए अचो, साफ़ शफ़ाफ़ थी अचो, उन खां पोइ पीपल्स पार्टी में बिहो। छो जो असां वटि पीपल्स पार्टी में पीपल्स पार्टी हिकिड़ी सेकुलर जमायत जो सबूत ॾींदे मियां मिठो जेको सिंधी हिंदू न्याणियुनि जी फोर्स कन्वर्जन में उनजो किरदारु हुयो, उन खे पीपल्स पार्टी मां निकाली ॾेई छॾी हुई। साॻे नमूने सां आउं पीपल्स पार्टी मां बि इहा उमेदु रखां थो, जेकॾहिं हू इहो साबित कनि था दुनिया ॾाढो त हू आज़ादु मीडिया ते, आज़ादु सहाफ़त ते, डेमोक्रेसी ते यकीन रखनि था त डेमोक्रेसीअ में आज़ादु सहाफ़त जो वॾो किरदारु आहे। सो फुल फॉर हू पंहिंजे MNA खे जी पार्टी रुकनियत मुअतल कनि, पार्लियामेंट मां उन्हनि जी रुकनियत मुअतल कनि, म्यूनिसिपल कमेटी चेयरमैन खां चार्ज वापसि कनि, उन्हनि खे इहो चवनि त तव्हां वञो कोर्ट में पहिरियां पंहिंजो हथु साफ़ु करे अचो, उन खां पोइ असां ॾे अचो त असां जेको आहे सो अव्हांखे साॻी पोज़ीशन ॾींदासीं। ऐं इहो मुतालबो कयां थो सिंध हुकूमत खां, ऐं इहो जेको आहे सो मुतालबो उतां जे MNA खां बि इहो कयां थो। जेकॾहिं हू सम्झे थो त हुन जा पुट या हू कंहिंजे क़तल में मुलविस कोन्हे त मुंहिंजे ख़्याल में कोर्ट जॉइन करण में उनखे को बि ख़ौफ़ न थियणु खपे, ऐं हू पंहिंजा साफ़ हथ खणी वञे कोर्ट जेकॾहिं हुनखे आज़ादु करे थी त बिस्मिल्लाह, असांखे कंहिंसां बि का ज़ाती दुश्मनी कोन्हे, न ही नसरुल्लाह जे घर वारनि खे कंहिंसां का ज़ाती दुश्मनी आहे। नसरुल्लाह गॾाणी पंहिंजी ज़ात जे लाइ कोन्हे शहीद थियो, नसरुल्लाह गॾाणी क़बीले जहिड़े में शहीद कोन्हे थियो, नसरुल्लाह गॾाणी के ज़ाती जहिड़े में शहीद कोन्हे थियो। नसरुल्लाह गॾाणी जो हिकिड़ो मिशन हुयो सिंध जे ज़ालम जागीरदारनि, पीरनि, मीरनि, वॾेरनि ऐं ब्यूरोक्रेट्स करप्ट उन्हनि जे ख़िलाफ़ हींअर बि जेको SP वेठो आहे, जेको ASP वेठो आहे, इम्तियाज़ वड़ाइच, उन जे ख़िलाफ़ शहीद वोकल हुयो। उतां जे हर उन माण्हू जे ख़िलाफ़ जेको आम माण्हूअ जा राइट्स गज़ब कंदो हो, जेको हक़नि ते धाड़ो हणंदो, उन जे ख़िलाफ़ शहीद वोकल हुयो। शहीद कंहिं हिकिड़े माण्हू जे ख़िलाफ़ कोन हुयो। जेकॾहिं हू सम्झनि था त हू इन MP MNA या जेको उतां जो म्यूनिसिपल कमेटी चेयरमैन आहे, उहो सम्झे थो त हू क़तल में मुलविस कोन्हे, त उनखे वॉलेंटरली तौर ते कोर्ट में पेश थी करे पंहिंजा हथ साफ़ कराइणु खपनि। ऐं आउं पंहिंजे दोस्तनि खे हिन वीडियो जे ज़रिए रिक्वेस्ट कयां थो त कंहिं कन्फ्लिक्ट में अचण खां सवाइ तव्हां पंहिंजी पुरअमन जदोजहद जारी रखो, छो जो पुरअमन जदोजहद उहा आहे जिन जे अॻियां ही पहाड़ जेके आहिनि उहे झुकी सघनि था, ऐं असां उहे पहाड़ झुकाए सघूं था, ऐं उहे पहाड़ झुकण लॻा आहिनि। सो पंहिंजी जदोजहद जारी रखो, मुस्तक़िल मिज़ाजी सां शहीद जो मिशन खणी करे अॻिते वधो ऐं शहीद जे मिशन खे पाए तकमील ताईं पुॼायो। ही रेत जी दीवार आहिनि, वारी जी दीवार आहिनि, नेठि त डंदी केसी रहंदी, दोखे जी दीवार हो यार, सिंधड़ीअ ते सिर केरु न ॾींदो, सांधो केरु मुयारो। जी असां